अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बख्श पमर हाज़िर आहे। नाज़रीन तव्हां ख़बर अथव प्रोग्राम में असांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं, मुख़्तलिफ़ महिमान असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा बीमारियुनि जी ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर असां कोशिशि कंदासीं त जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे उहो बीमारियुनि जे ख़ात्मे जे लाइ छा करे, जेके असांजी इस्पतालूं हली रहियूं आहिनि सॼे सिंध में उहे कीअं कमु करे रहियूं, ऐं कुझु थर जे हवाले सां बि ॻाल्हि कंदासीं। छो थर जो मामिलो कुझु अरसो पहिरीं बि हुयो, वरी हाणे ॿीहर जेको उन जेको सो मुंहुं कढियो आहे, छो कढियो आहे, कहिड़ी ख़ासि ग़लती थी वई या कमु हेल्थ डिपार्टमेंट या सिंध गवर्नमेंट जे हेॾे कम जे बावजूदि ॿीहर थर जो मसइलो छो आयो, इन ते बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। इन खां अलावा सिहत जा जेके ॿिया मसइला आहिनि उन बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं। इन सिलसिले में अॼु असां सां गॾु जेको महिमान आहे उहो महिमान आहे डॉक्टर जाम मेहताब ॾहर, जेके सिहत जा वज़ीर आहिनि सिंध जा। उहो असां सां गॾु आहे जेको सिहत जे डिपार्टमेंट खे हलाए थो, ऐं काफ़ी अरसे खां काफ़ी महिनत कई आहे डॉक्टर हुसैन ॾहर, या कोशिशि कई आहे त हेल्थ खे बहितर कयो वञे ऐं माण्हुनि जे दरवाज़नि ताईं उन्हनि ताईं हेल्थ पहुचाई वञे। पर एॾा त गंभीर मसइलो आहे जे उनखे अञा पूरो करे न सघियो आहे। डॉक्टर साहिब जो हिकिड़ो फ्यूचर प्लान बि आहे, उन ते बि ॻाल्हाईंदासीं, थर जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं। उन सां गॾो गॾु ॿिया जेके नंढा वॾा मसइला आहिनि सिहत जा, ऐं किथे अक्सर मरीज़नि जी आम माण्हुनि जी शिकायत में त दवाउनि जी खोट आहे, डॉक्टरनि जी खोट आहे, इहा खोट करे ख़तमु थी सघे थी या न। इन खां अलावा कुझु असांजा प्रोजेक्ट हलनि था, उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं असां वटि जेको अॼु महिमान जीअं मां तव्हांखे तारीफ़ कराए चयो त डॉक्टर जाम मेहताब हुसैन ॾहर असां सां गॾु आहे। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो उन सां शुरू कयूं। डॉक्टर साहिब अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी डॉक्टर जाम मेहताब हुसैन ॾहर, अॼु तव्हां असां सां गॾु आहियो। तव्हां हेल्थ मिनिस्टर बि आहियो सिंध गवर्नमेंट जो, जेको हेल्थ डिपार्टमेंट तमामु हिकिड़ो वॾो डिपार्टमेंट आहे ऐं सॼी दुनिया में ॾिठो वेंदो त ॿ डिपार्टमेंट तमामु अहम हूंदा, हिकिड़ी सिहत ॿी एजुकेशन, ॼाण उन सां गॾु सिहत हर माण्हू जो हक़ आहे। तव्हांजे अचण खां पोइ तव्हां ॾाढी कोशिशि कई आहे। डॉक्टर साहिबु जॾहिं तव्हां हिते आयो जाम साहिबु, उन खां पहिरीं बि थर जो हिकिड़ो मसइलो हो, पर ॾाढी कोशिशि खां पोइ उहो थर जो मसइलो ख़तमु थी वियो। हाणे छा किथे का कोताही थी वई, का ग़लती थी वई जे थर जो मसइलो हिकु दफ़ो ॿीहर कर खणी बीठो आहे? साईं, मां गुज़ारिश कंदो हलां, तव्हां तमामु सुठो सुवालु कयो आहे। मूंखे बीइंग ए डॉक्टर एंड बीइंग ए हेल्थ मिनिस्टर, मुंहिंजी जेतिरी एनालिसिस ऐं जेतिरा मूं विज़िट सिर्फ़ु शहर ताईं महदूद न रखिया आहिनि थर में, ऐं उन लोकेलिटी ताईं बि वियो आहियां जिथे को रस्तो कोन्हे, ऐं इवन बॉर्डर ताईं बि मुख़्तलिफ़ एरियाज़ ॾिठा आहिनि। या इहा जेकी बि अचीवमेंट इम्प्रूवमेंट थी आहे इहो 2009 खां पोइ आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि, हिन वक़्तु 139 सेंटर हेल्थ डिपार्टमेंट जे थ्रू कमु कनि पिया। इहो ई सरकार हिकु शइ खे थ्रू आउट सिंध महसूसु कयो त के अहिड़ा सेंटर रूरल हेल्थ सेंटर्स आहिनि, डिस्पेंसरीज़ आहिनि, उहे फुलफिल न थी सघियूं आहिनि, जंहिंजे करे PPHI सां हिकिड़ो एग्रीमेंट साइन करे उन्हनि खे सभु अख़्तियारात ॾिना, हायर जा बि फायर जा बि। त इन सां का बहितरी, छो जो गवर्नमेंट डिपार्टमेंट अगरि को नौकिरी में आहे उन ते को एक्शन खजे थो, उहो महीननि जा महीना लॻी वेंदा आहिनि। हिकिड़ो प्रोसीजरल एडॉप्ट थींदो आहे प्रोसीजर उन में, पर उन्हनि खे असां सिर्फ़ु इन करे हायर ऐं फायर जा इख़्तियारात ॾिना फुल फंडिंग सां त कुझु बहितरी आणे सघिजे, उहे असां फंक्शनलाइज़ करे सघूं। असांजा 49 सेंटर जेके आहिनि थर में असां PPHI खे ॾिना। उन में RHC सेंटर बि आहिनि, डिस्पेंसरीज़ बि आहिनि, बेसिक हेल्थ सेंटर्स बि आहिनि। उन असां उन्हनि खे ॾिना छाजे लाइ त असां हॉस्पिटल्स में बहितरी आणे सघूं। उन्हनि खे फुल फंडिंग कई। हाणे ॾिसो, इहा बि ॻाल्हि कोन चवंदुसि त को इशू सिर्फ़ु हेल्थ रिलेटेड प्रॉब्लम्स जेके आहिनि उहे न आहिनि। उन ते मां अचां थो, पर ॾिसो ऐं तव्हांखे ॿुधायां थोरो ॻाल्हि तव्हांखे वधाए थो इन खे, त जॾहिं हिकिड़ो मसइलो हल थी वियो त ॿीहर छो? ऐं इन ते ई ॻाल्हाइणु चाहींदुसि त मसइले जो हल मीन्स उते का बि डेथ न थिए, तव्हां इहो चाहियो था, पर डेथ जा कारण ॿिया आहिनि। जेसिताईं उन्हनि खे एड्रेस न कबो, भली अव्हां हर जाइ ते सभु डिस्पेंसरीज़ या इहे फंक्शनलाइज़ थियनि, तव्हां एड्रेस कोन करे सघंदो। मां तव्हांखे ॿुधायां, उन में कल्चरल वैल्यूज़, उन में सोशल वैल्यूज़, जोग्राफिकल कंडीशन, इकनॉमिकल कंडीशन्स जेकी आहे, इहे सभु जेके आहिनि इन में कनि थियूं। ऐं चवां थो त हिकिड़ा रिच हिस्ट्री रखंदड़ माण्हू जेके सन ऑफ सॉइल चइजनि, सिंध जी आबादी जेकी हुई बि सिंध जा असल वारिस जेके उते रहनि था, हू पंहिंजो हिकिड़ो कल्चर रखनि था। ऐं तव्हांखे ॿुधायां इन कल्चर खे कीअं चेंज कजे। अर्ली मैरिजिस आहिनि, प्यूबर्टी ते पहुची शादी कराए छॾियो। नंबर ॿी ॻाल्हि, उते फील्ड जो कमु जेको आहे, असांजी वीचारी
निमाणी औरत जेकी आहे उहा करे थी। हाणे इहे वैल्यूज़ कीअं चेंज कजनि, हिकु ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, जोग्राफिकल कंडीशन। हर माण्हू पंहिंजे पंहिंजे सेटअप, पंहिंजी पंहिंजी कम्यूनिटी मुख़्तलिफ़ जॻह ते हिकिड़ी जाइ ते वेहनि था। इन करे 10 घर, 15 घर, 5 घर मुख़्तलिफ़ टीलनि ते वेठल आहिनि। उते बि एतिरो इंफ्रास्ट्रक्चर न जोड़े सघिजे थो, न कुझु करे सघिजे थो। जॾहिं हामला थियण खां वठी डिलीवरी ताईं हू पहिरियों पंहिंजो बोझ हुन वटि हुयो, पोइ ॿार जो बोझ बि हुन ते अची वियो, माना डबल लाइफ खे हुनखे करिणो आहे। ऐं नंबर 2, उते इन ते वरी कुझु माण्हू ज़रूरु एतिराज़ु कंदा, पर मोस्टली 99% मूं ॾिठो आहे त असांजी वीचारी, ऐं उन खे चवंदुसि त इहा गर्ल जी एज आहे। 22 ताईं, मूं 22 ईयर्स ताईं वीचारी अर्ली शादी थिए थी। हाणे इन जे करे छा थो थिए, प्रीमेच्योर बर्थ थिए थी। अंडरवेट ॿार, 2 पाउंड जो ॿारु पैदा थींदो। मूंखे ॿुधायो त उन जा सर्वाइवल जा चांसिस तमामु घटि, ख़ासि करे इन्फेक्शन थिए थो अम्बलाइकल कार्ड जो, सेप्टिक थी थो वञे, सेप्टिसीमिया थी वञे, मीन्स उहे जरासीम ब्लड में जॾहिं शामिलु थियनि था, इहा आहे एंड स्टेज। सो इहे ऐं ॿियो बर्थ एक्सपीरियंस। मां चवां थो त मोर देन 96% जेके डेथ आहिनि उहे काज़ उन्हनि जो इहो ई आहे। लो बर्थ वेट आहे, न्यूनेटल सेप्सिस आहे, तव्हांजो बर्थ एक्सफेक्सिया आहे, लो बर्थ वेट आहे, प्रीमेच्योर डिलीवरीज़ आहिनि, प्रीमेच्योर बर्थ आहिनि जंहिंजो वेट 2 पाउंड आहे। सो इन सूरत हाल में हींअर कर कोन खयो आहे, इहा हिकिड़ी हूंदी आहे, पर मैक्सिमम पॉसिबिलिटी इहा हूंदी आहे। थर में 60% बीमारियुनि खां बचाव जेको आहे उहो आहे वैक्सीनेशन। हिन वक़्तु पूरे ज़िलनि मां सिंध में USAID वारनि असांखे मॉनिटर कयो आहे, इंडिपेंडेंट एनालिसिस असांखे करे ॾिनी आहे। मोर देन 80% असां उते कवरेज आहे बीमारियुनि खां बचाव जा टुका या हिकिड़ी वैक्सीनेशन जा। ॾिसो, इहे हिकिड़ा पैरामीटर्स आहिनि हिकिड़ी बहितरी ऐं उन खे एड्रेस करण जा। जॾहिं ॻाल्हि थिए थी, जॾहिं मीडिया में तव्हां बि ॾिसंदो त न्यूट्रिशन, खाद खुराक जी खोट जे करे ॿार जेके से गुज़ारे था वञनि, या उनजूं माइरूं जेके कमज़ोर आहिनि, छा फूड डिपार्टमेंट या खुराक डिपार्टमेंट वारा जेको आहिनि उन्हनि जो बि को कंट्रीब्यूशन आहे, या रुॻो हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी आहे? तव्हां उन्हनि खे शामिलु कयो था पाण सां गॾु? मां हिकिड़ी गुज़ारिश कंदो हलां। ड्राट जी सूरत हाल हुई, सरकार तव्हांखे ख़बर आहे नियर अबाउट 4 बिलियन जी कणिक विदाउट एनी कास्ट, फ्री ऑफ कास्ट विराई वई सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां। जॾहिं फ्री ऑफ कास्ट कणिक जो कंसेप्ट बि तॾहिं सिंध हुकूमत वटि आयो त उन में पंहिंजी मुफ़्त जी कणिक केरु माण्हू छॾींदो कोन। उहो पंहिंजो उन कणिक जे लाइ विढ़ंदो बि सही, पंहिंजे राइट लाइ विढ़ंदो, छॾींदो कोन। इहो ई हिकिड़ो आहे पैरामीटर। 4 बिलियंस जी कणिक विराई आहे। ॾिसो थर जी सूरत हाल आहे, सिर्फ़ु अटे सां हुननि जूं कैलोरीज़, हुन जी रिक्वायरमेंट बॉडी जी पूरी कोन थी सघे। उनमें मुख़्तलिफ़ कंपोनेंट्स आहिनि, उनमें प्रोटीन उनखे ज़रूरत आहे, उनखे विटामिन्स जी तमामु घणी ज़रूरत आहे। सो उहा डाइट, हुन जी बैलेंस डाइट जेकी चऊं असां, तव्हां जेके पढ़ियल लिखियल सोसाइटी में चऊं था, उहा कोन्हे। हाणे उहा कंप्लीट डाइट कोन्हे, जंहिंजी करे ऐं उनखे नथो चवां, डेफिनेटली मेलन्यूट्रिशन में बि वेंदा, बाक़ी सिर्फ़ु अटे ऐं हुन सां रिक्वायरमेंट पूरी कोन थींदी। तव्हां हेल्थ मिनिस्टर आहियो त जेकॾहिं मेलन्यूट्रिशन आहे, जेकॾहिं खाद खुराक जी खोट आहे, त इल्ज़ाम अचे थो हेल्थ डिपार्टमेंट जो। जेकॾहिं हिकिड़ो माण्हू 5 ॾींहं या 10 ॾींहं मानी नथो खाए त उनखे ड्रग बि असरु न कंदी, उनखे केतिरियूं बि तव्हां दवाऊं खारायो। त छा इन में जेको खुराक डिपार्टमेंट आहे उन सां बि तव्हांजी कोलेबोरेशन आहे, उनखे ॿुधाए त भई माण्हुनि जी न्यूट्रिशन जेकॾहिं बहितरु हूंदी त पोइ हेल्थ डिपार्टमेंट ते इल्ज़ाम अचे न, डायरेक्ट हेल्थ ते अचो, कंहिं बि सबब हुजे पर अचे इल्ज़ाम हेल्थ ते। हेल्थ डिपार्टमेंट 2-3 सालनि खां इन ते कमु करे पियो। न्यूट्रिशन प्रोग्राम असां हर सेंटर ते जेको आहे थर में इन ते कमु कयूं पिया। हिकिड़ी प्रिपेयर डाइट आहे जेको हेल्थ डिपार्टमेंट तरफ़ां, छो जे उन स्टेज ते फॉर एग्ज़ाम्पल मरीज़ अचे थो मेल नरिश्ड आहे, त हिकिड़ा हाई कैलोरीज़ डाइट जेके असांजा पार्टनर्स आहिनि उन जे तरफ़ां असीं बि उन ते कमु कयूं पिया, पैसा ॾेई करे उन खे बि वठूं पिया। उहा हिकिड़ी एट वंस रिलीफ जेको आहे उहो हले थो प्रोग्राम हर सेंटर ते। इहे असांजा न्यूट्रिशन सेंटर्स खुलियल आहिनि, उहो एड्रेस कनि था। डेफिनेटली इहो आहे, पर आउं चवंदो फूड डिपार्टमेंट सिर्फ़ु कणिक मुहैया करे सघे थो। कणिक सां
जेको आहे रिक्वायरमेंट बॉडी जी पूरी कोन थी सघे सिर्फ़ु अटे खाइण सां। उन में मुख़्तलिफ़ इशूज़ आहिनि, पर कोशिशि असांजी इहा आहे, ऐं कॾहिं कोन चाहींदुसि त किथे को ॿारु मरे, पर हिकिड़ो नेचुरल जेके ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे फेस करण जे लाइ मुख़्तलिफ़ ऑप्शन्स आहिनि, मुख़्तलिफ़ उन ते गौर करण जी ज़रूरत आहे। हाणे जेको हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उनखे ख़ात्मे जे लाइ तव्हां फ़ौरन कहिड़ा इक़दामात कया त जीअं इहे जेके अमा थियनि था या जेके बि उते न्यूट्रिशन जी खोट आहे उन लाइ तव्हां फ़ौरन हाणे 2-4 ॾींहंनि में कहिड़ा क़दम खयां त कीअं इनखे अञा बहितर कयो वञे? कहिड़ा तव्हां ऑर्डर्स पास? ॾिसो, असीं कोशिशि कयूं पिया त हिकिड़ो जेको आहे DG हेल्थ उते सेक्रेटरी वियो, उते ही टियों दफ़ो DG हेल्थ खे असाइनमेंट ॾिनी आहे। मुख़्तलिफ़ असांजूं उते 4x4 गाॾियुनि जो बि अरेंजमेंट कयो आहे, जीअं हिकिड़ी लेडी हेल्थ विज़िटर डॉक्टर असां मूव कया आहिनि, जीअं जेके 4x4 जा रस्ता आहिनि उते उहे मुख़्तलिफ़ ॻोठनि में वञी इहो पाण वञी उते मॉनिटर कनि कहिड़ी जेके मोस्टली प्रॉब्लम्स आहिनि नथा पहुची सघनि, त उनखे असां उते हिकिड़ी सर्विस प्रोवाइड कयूं त बाबा हिन जी मैच्योरिटी लेबर जी कॾहिं आहे, उन्हनि खे असां उते गाइड बि कयूं, असां उन्हनि खे रजिस्टर बि कयूं, असां पंहिंजा अरेंजमेंट्स रखियूं जीअं हुननि जी जेकी बच्चे जी या पैदाश आहे उहा असां उनखे स्किल हैंड्स में कयूं। इहो असां प्रोग्राम शुरू कयो आहे, पहुची करे उनखे कंदासूं ऐं असां उन्हनि खे रजिस्टर करे उहा जेको टाइम आहे उन खां अॻु में कोशिशि कंदासूं त स्किल हथ में अचे ऐं उन में फ़ाइदो वधीक थींदो। अच्छा जाम साहिबु, हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि हिन में अक्सर सॼी सिंध जी ॻाल्हि थो करियां, जिते बि तव्हां जंहिं अस्पताल में ईंदो त अक्सर जेके मरीज़ आहिनि उहे शिकायत कंदा डॉक्टरनि जी बि खोट आहे, दवा जी, हर जिते बि तव्हांखे शिकायत ज़रूरु मिली वेंदी, इहा आम ॻाल्हि आहे। थर में जॾहिं तव्हां डॉक्टर बि उते रखिया, अस्पतालूं बि वधाए छॾियूं, ॿियो पैरामेडिकल स्टाफ बि उते रखियो, वरी बि कल्ह टियों ॾींहुं इहा ॻाल्हि त मरीज़नि जी उतां जी आम माण्हुनि जी शिकायत जिते वञो त असांखे खोट मिले थी डॉक्टरनि जी या दवाउनि जी, छा इहा ॻाल्हि सही आहे? सही, दवाउनि जी का खोट कोन्हे, डॉक्टर एज़ पर स्ट्रेंथ मिलणु ॾाढो ॾुखियो आहे, न सही। ऐं इन खे बिल्कुलु ऐं सम्झां थो, पंहिंजी जेकी शइ आहे ईमानदारी सां ॿुधाइणु मुंहिंजो कमु आहे। इहो न आहे जो हिन महिल चवां त असां परफेक्ट कमु कयो आहे, न, शॉर्टेज आहे। ऐं इन ते असां थोरो तफ़सीलन कंदुसि। नंबर हिकिड़ी ॻाल्हि, मूं आउट ऑफ वे, हालांकि पाबंदी आहे त 17 ग्रेड जी पोस्ट जेकी आहे उहा थ्रू पब्लिक सर्विस कमीशन थिए। असीं काफ़ी महीननि खां इहे 3000 पोस्ट पब्लिक सर्विसनि खे मोकिलियूं आहिनि, त हिकिड़ो एॾो ईज़ी प्रोसीजर ठाहियो, जल्द खां जल्द एॾो को ठाहियो निज़ाम जंहिंमें जल्द उन जो असां उन जी इंटेलिजेंसी नोट करे मेरिट ते असांखे ॿुधाइनि त असां जल्द खां जल्द डॉक्टर रखूं। ऐं इन खां अॻु में बि मूं कोशिशि कई आहे, ईअं न त थर खे थर जे कंपनसेट करण जे लाइ हिकिड़ो मूं इहो प्रोग्राम ठाहियो त पाणे फेस कंदासूं, कोर्ट जा मैटर हुजनि या कुझु हुजनि, हिकिड़ा इन बेसिस ते मूं इंटरव्यू कया डॉक्टर्स उतां लोकल, पर जॾहिं उहो नालो ॿुधनि था त थर में असांजी पोस्टिंग थींदी, चंद डॉक्टर जेके आहिनि उहे ख़्वाहिशमंद थियनि था गवर्नमेंट जॉब जो, ॿिया चवनि था त असां नौकिरी कोन कंदासूं। हाणे इहे सभु आहिनि, पर उन जे बावजूदि डॉक्टर मौजूदु आहे। हर तालका हॉस्पिटल में पीडियाट्रिशियन बि आहे, उते गायनेकोलॉजिस्ट बि आहे, ऐं बिठी हॉस्पिटल में उनखे इम्प्रूव कयो आहे। जेके डॉक्टर उते कमु कनि था 4 गुना वधीक कमु करे ऐं कमु कनि था पिया ऐं ईमानदारी सां। ऐं सची ॻाल्हि कयां त उन्हनि खे तारीफ़ कंदो आहियां ऐं शाबाश ॾींदुसि त इन सर्कमस्टेंसिस में जिते को वञण लाइ तयारु न आहे, हीअ असां सां उते कमु कनि पिया ऐं एक्स्ट्रा लोड बर्दाश्त करे पंहिंजूं निंड्रूं पंहिंजो जेको आहे उहो कमकार छॾे उते या जेके एनजीओज़ उते कमु कनि था, छा तव्हां उन्हनि एनजीओज़ जी जेके कमकार आहे उनखां मुतमिन आहियो? PPHI जी जेको कमु आहे उनखां मुतमिन आहियो? जेकॾहिं उन्हनि कंट्रोल कयो हुजे त मुंहिंजे ख़्याल में ॿीहर इहे शयूं मुंहुं न कढंदा। ॾिसो, आउं तव्हांखे ॿुधायां, जेके डिफिकल्ट हालात में सची ॻाल्हि थो ॿुधायां, हर माण्हू जेको असां इंगेज कयो आहे उहो पंहिंजा हर मुमकिन एफर्ट्स वठी कोशिशि करे थो। त मुश्किल रस्ता आहिनि, दूर दराज़ इलाइक़ा आहिनि, उते कंहिंखे क़ाइल करणु, इहो हिकिड़ो मोटिवेट करणु, सची थो ॿुधायूं असांखे घणो कुझु ॻाल्हाइणो थो पए, तॾहिं न त इलाही रेज़िग्नेशन आयूं आहिनि। ऐं पाण हली वियो आहियां, हिकिड़ो पीडियाट्रिशियन हुयो,
मोस्ट प्रॉब्ली इन छाछरो और इस्लाम कोट उन रिज़िग्नेशन मोकिली ऐं हितां वञी करे थर पहुतुसि उन सां पाण मिलियुसि उन खे वरी मोटिवेट कयो त महिरबानी करे जेको बि आहे अव्हां हितां जा सन ऑफ सॉइल आहियो अव्हां पाण सर्व न कंदव अव्हां तकलीफ़ुनि खां भॼी रिज़ाइन करे वेंदो त उनखे मोटिवेट करे मूं वरी हुनखां विथड्रा करायो। ॾाढो सुठो। डॉक्टर साहब तव्हां सां मिनिस्टर साहब ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। वक़्तु थियो हिकिड़े नंढे वक़्फ़े जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। अचो पंहिंजी ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर मिनिस्टर सिहत सां शुरू कयूं। अच्छा जाम साहब तव्हां ॻाल्हि कई ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई। तव्हां छा था सम्झो त हीअ जेको हिन वक़्तु जेका थर जी पोज़ीशन आहे इनखे तव्हां घणनि ॾींहंनि में या केतिरे अरसनि में जेके हाणे तव्हां कोशिशि कयूं कुझु तव्हांजा मूंखे ख़बर पए त जेके प्रोजेक्ट आहिनि जेके जीअं MNCH आहे या न्यूट्रिशन वारा उहो उते बयानु कमु शुरू कयो आहे तव्हांजो सेक्रेटरी साहब वियो जीअं DA जी तव्हां सम्झो था त जल्दी इन शइ खे कंट्रोल में आणे या माण्हुनि जे लाइ बहितरी जी सूरत हाल पैदा थी वेंदी। ॾिसो साईं आउं तव्हांखे ॿुधायां न्यूट्रिशन जो प्रोग्राम असांजो काफ़ी अरसे खां उते आहे। MNCH सेंटर उते कोशिशि कई आहे त उते हिकिड़ी लेडी डॉक्टर ज़रूरु हुजे जेकी कम अज़ कम सिज़ेरियन नथी करे त रेफर करे फॉर सिज़ेरियन जिते ऑपरेशन थिएटर जी सहूलियत आहे जिते गायनेकोलॉजिस्ट आहिनि पर नॉर्मल डिलीवरी जेकी आहे उहा करे सघे। इहा आहे हिकिड़ी कोशिशि त स्किल हैंड में जेकी आहे डिलीवरी थिए ईअं असां कोशिशि कयूं पिया। मुख़्तलिफ़ हॉस्पिटल्स में मुंहिंजो वधि में वधि फोकस जेको आहे उहो EPI ऐं MNCH प्रोग्राम ते आहे जीअं जेके हमला औरतूं आहिनि उहे स्किल हैंड में अचनि पंहिंजी रूटीन चेकअप कराइनि उन डॉक्टर जे हिदायत मुताबिक़ उन्हनि वटि जेकी आहे डिलीवरी थिए। मूं ते वधीक सख़्ती कई आहे ड्रास्टिक एक्शन बि खयां आहिनि ऐं इन में ऐं पाण खां इहो ॻाल्हि कोन कंदुसि त काफ़ी इम्प्रूवमेंट इन करे आई आहे जिते थोड़ी फिगर हूंदी हुई फॉर एग्ज़ाम्पल महीने में 18 डिलीवरी मुंहिंजे सरप्राइज़ विज़िट सां एक्शन सां अल्हम्दुलिल्लाह उहो वधी 146 148 ताईं पहुतो आहे किथे 32 माना माण्हू हाणे डॉक्टरनि ॾे अचनि था डाइंग छॾे या पुराणी जेके वैल्यूज़ उन खां हटी त असां कंहिं स्किल पर्सन वठूं कंहिं डॉक्टर वटि इलाजु करायूं त जीअं माउ ऐं ॿार जी सिहत बरक़रार रहे उन का बीमारी न थिए कंहिं तकलीफ़। अच्छा दादा जीअं USAID जो तव्हां ॻाल्हि कयो या ॿिया जेके असां वटि NGOs आहिनि मां जेका मदर प्रेग्नेंट आहे या हमल सां आहे या नंढड़ा ॿार आहे उन्हनि जी न्यूट्रिशन जो को फ्री को प्रोग्राम आहे उन्हनि खे ॾियो था? बिल्कुलु फ्री मिली रहियो आहे या मिलंदो रहंदो? मिली रहियो आहे। इन में असांजूं डोनर एजेंसीज़ ऐं उन्हनि खे चवंदुसि असां सां गॾु आहिनि उहे न्यूट्रिशन सेंटर तक़रीबन हॉस्पिटल्स में असांजा सॼे थर में पर ऑल ओवर सिंध में इहे असांजा न्यूट्रिशन सेंटर कमु कनि पिया ऐं जिथे मेल नरिश मदर आहे या उनखे ॾियूं पिया उहा डाइट उहा हाई कैलोरीज़ डाइट आहे जेकी आर्टिफिशियल प्रिपेयर थियल आहे। उन में इंटरनेशनल इदारनि जो बि असांजो पंहिंजो बि व्यू आहे अगरि रूटीनली महीने ताईं अगरि उहा डाइट वठे औरत या उन ॿार खे ॾिनी वञे त उहो बहितर थींदो। त इहा कोशिशि आहे पई त असां इन ते काफ़ी अरसे खां कमु कयूं पिया। डोनर एजेंसीज़ असां सां गॾु आहिनि सिर्फ़ु थर में न बल्कि हर जॻह असां न्यूट्रिशन सेंटर खोलिया आहिनि जे कमु कनि पिया। इंशाल्लाह अच्छा मेहताब साहब जॾहिं खां तव्हां हिते आयो त तव्हां अची हिकिड़ो हेल्थ डिपार्टमेंट जॾहिं मिनिस्टर त तव्हां चैलेंज सम्झी हिनखे कयो ऐं तव्हां चयो त न मां हिनखे इम्प्रूव कंदुसि मां डॉक्टर बि आहियां मां कोशिशि कंदुसि त माण्हुनि ताईं सिहत जी जेके सहूलियतूं ठीकु आहे घटि वसाइल जे बावजूदि कोशिशि करणी आहे किथे न आहिनि जीअं तव्हां चयो त ॾाढी खोट आहे माण्हू नथा अचनि परे रहिया पर उनजे बावजूदि तव्हां कोशिशि कई तव्हां सरप्राइज़ विज़िट बि कया हर जॻह विया। तव्हां छा था सम्झो त हिन जेतिरो अर्सो तव्हां हिते मिनिस्टर तव्हांजे अचण खां पोइ केतिरी इम्प्रूवमेंट थी आहे या अञा कहिड़ा टारगेटनि जे तव्हांजा रहिजी विया अञा तव्हां उनखे वधीक इम्प्रूव करणु चाहियो था? ऐं गुज़ारिश कंदो हलां मुंहिंजो टारगेट मुंहिंजी जेको हिकिड़ो थाट प्रोसेस हुयो उन मुताबिक़ ऐं कॾहिं कोन चवंदुसि त उहो टारगेट अचीव कया आहिनि। मतिलबु कुझु त टू बी वेरी फ्रैंक नंबर ॿी ॻाल्हि पर काफ़ी हद तक बहितरी आई आहे ऐं चवंदुसि त कोशिशि कई आहे त मुख़्तलिफ़
सबब में रूरल एरियाज़ में जेके आहिनि सेंटर्स वसाइल जे घटि जे बावजूद न सची थो ॿुधायां गवर्नमेंट एतिरा वसाइल पैदा करे थी अगरि डॉक्टर वटि उहो जेको पेशो जेको सॼो वेंदो आहे उन ईमानदारी सां अगरि कनि त मां सम्झां थो त का शिकायत कंहिंखे न हुजे दवा कंहिंखे कोन थी मिले का जेको आहे कंहिंखे सहूलियत कोन थी मिले सिर्फ़ु ऐं इलाही कोशिशि कई आहे त उन जज़्बे खे उभारण जी ऐं ताज़ो हिकिड़ो सभई एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर सिंध मां घुराया DHOs MSs सभ खां पहिरियां ई मूं पाण उथी करे चोदा ऐं सभिनि जे साम्हूं पाण ओथ खणा थो त ईमानदारी महिनत ऐं जज़्बे सां ग़रीब जी ख़िदमत जो हल्फ़ खणा थो अगरि को तव्हां मां राज़ी आहे त मूंसां गॾु अची हल्फ़ खणे ऐं हिकिड़ो मूं रिवाइवल ओथ जी कई मुंहिंजी कोशिशि आहे त आऊं जेके टारगेट आहिनि उहे असां जल्दी अचीव कयूं फ्यूचर में की तव्हांजा टारगेट आहिनि तव्हां डॉक्टर बि आहियो ठीकु आहे मिनिस्टर पंहिंजे छो त डॉक्टर जे ज़हन में नयूं नयूं ॻाल्हियूं ईंदियूं आहिनि सिहत जे हवाले सां या हेल्थ जे हवाले सां हे हुननि माण्हुनि खे कीअं इम्प्रूव कजे नयूं नयूं ॻाल्हियूं थियूं अचनि जीअं डेंगी जो मसइलो हो या गुज़िरियल साल हीट जो मसइलो हो या उनखां अलावा एजुकेशन माण्हुनि में घटि आहे जेके कहिड़ी हेल्थ एजुकेशन माण्हुनि खे ख़बर न आहे त कहिड़े डॉक्टर वटि वञो छा खाधो खणो बैलेंस डाइट छा आहे असांखे कहिड़ी दवा वठणु घुरिजे असांखे दाई खां छॾे करे डॉक्टर वटि BM कराइणु वञिजे या न वञिजे इहे असांजा वैल्यूज़ आहिनि नथा इन्हनि टिनि चइनि शयुनि जे लाइ को तव्हांजे ज़हन में को फ्यूचर प्लान आहे डेफिनेटली ऐं तव्हांजी वॾी महिरबानी जो अवां इहो सुवालु कयो अवल त पहिरियों ॿी डॉक्टर ऐं हर शइ नज़र में रखंदो आहियां कहिड़ी कहिड़ी शइ जेकी आहे उहा कहिड़े टाइम ते ईंदी उन खां पहिरियां ई इक़दामात जी ज़रूरत हूंदी आहे ऐं तव्हांखे ॿुधायां हिन वक़्तु ऐं इंटरनेशनली उन ते पंहिंजो इंटरनेट ते ॾिठो आहे हिन वक़्तु ही साल बि असांजे लाइ हीट वेव जो साल हूंदो इन ते ऐं पीरियर मीटिंग्स बि कयूं आहिनि मुख़्तलिफ़ NGOs सां मीटिंग करे हिकिड़ो प्लान ठाहियो आहे त असां पीरियर कहिड़ा कहिड़ा इक़दामात वठूं जो असां इन शइ खां बची सघूं सिर्फ़ु हॉस्पिटल ताईं इन्फ्लक्स न हुजे फैसिलिटीज़ सिर्फ़ु हॉस्पिटल ताईं न हुजे इहो हिकिड़ो वर्क प्लान आहे मुंहिंजो इंशाल्लाह 15 तारीख़ जैकाबाद में असांजी हॉस्पिटल USAID जे तरफ़ां ठही आहे उन जी हैंडिंग ओवर टेकिंग ओवर सेरेमनी आहे उन खां पोइ एट वंस पीरियर जेकी प्रिपरेशन आहे उहा एजुकेशन सेंटर मिनिस्ट्री सां असां वेही करे उहे एरियाज़ हर एरिया में NGOs जे थ्रू गवर्नमेंट जे थ्रू असां उन्हनि में सेंटर्स खोलियो एजुकेशन डिपार्टमेंट गॾिजी इहो हिकिड़ो प्लान ठाहियो आहे इंटरवेंशन ज़रूरी आहे हा त उहो असां पीरियड जेको आहे पंहिंजो फुल प्लान चॉकआउट कंदासूं कहिड़ी डेट खां कहिड़ी इहा हिकिड़ी नज़र आहे न पोइ ॿी ॻाल्हि आउं तव्हांखे चवंदुसि डेंगी हमेशह उन जी हिकिड़ी सीज़न आहे रेनफॉल जॾहिं पवंदा आहिनि गर्मी में उन खां पोइ हू कर कढंदो आहे सरफेस थींदो आहे ऐं उन ते राउंड द ईयर मुंहिंजो जेको आहे प्रोग्राम आहे इंशाल्लाह मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ खां जेके एंटमोलॉजिस्ट जेके इन्हनि जी साइकी सारो साइकिल उन खे ॼाणनि था उन्हनि सां गॾिजी ऐं इहो नथो चवां त उन टाइम ते सिर्फ़ु कमु थिए असीं उहे एरिया असां वटि आहिनि जिते डेंगी जा केसिस थियनि था राउंड द ईयर उन जी सैम्पलिंग थिए उते जेके उनजा जेको कारण आहे असां उन्हनि खे राउंड द ईयर उन्हनि एरियाज़ खे फोकस रखी उन्हनि चीज़नि खे ख़तमु कराऊं जीअं डेंगी जो को बि अहिड़ो वाक़ियो या इहे न थियनि हिकिड़ो दुनिया में नालो आहे अदीब रिज़वी साहब असां उन खे एतिरो कुझु चयो आहे सही जेतिरो ई अव्हांखे खपे फंडिंग हेल्थ डिपार्टमेंट ऐं पाण अची अव्हांखे ईंदुसि दर ते असांखे तव्हां ॿुधायो काफ़ी हद तक मुतमैन आहे ऐं असां उते लिवर ट्रांसप्लांट शुरू कयूं पिया उन जी टीम शिराज़ में ट्रेनिंग लाइ वियल आहे ऐं अव्हांखे इहो बि ॿुधाईंदुसि त शहर सां गॾोगॾु ऐं उन एरिया खे बि एड्रेस कयो आहे गंबट इंस्टीट्यूट में NGO उन सां हिकिड़ी फर्म आहे जर्मन उन्हनि सां असां एग्रीमेंट साइन कयो आहे उहे महीनो हिते रही उहे सभु अकॉर्डिंग टू नॉर्म्स ऑपरेशन थिएटर उहे वार्ड उहे रिकवरी सेंटर सभु तयारु कया आहिनि विदिन फ्यू डेज़ असीं लिवर ट्रांसप्लांट उते शुरू कयूं पिया जेको विदाउट एनी कास्ट पेशेंट खां फ्री ट्रीटमेंट ॾींदासूं इहो हिकिड़ो चैलेंजिंग सेक्टर हुयो मुंहिंजे लाइ
ऐं इन में न, न, अचीवमेंट ॾाढो सुठो कई तव्हां आहे। सुठी कमु डॉक्टर साहिबु पंजाब गवर्नमेंट इन ते हाणे ADP ठाहे करे इन ते कमु करे इन पई। शइ खे मां असां वधाए ॾे establish जॾहिं तव्हां कयो एॾो कमु कयो आहे तव्हां हेल्थ डिपार्टमेंट न हेल्थ डिपार्टमेंट एजुकेशन डिपार्टमेंट मिली हिकिड़ो प्लान ठाहियो जेकॾहिं हीट वेव अचे जेकॾहिं गर्मी अचे त उनखे इंटरफेयर कीअं करिणो आम माण्हुनि खे कीअं बचाइणो शहरनि में रुगो अस्पताल त न पर सभिनी खे कीअं बचाइणो त तव्हां फूड डिपार्टमेंट या खुराक डिपार्टमेंट सां या एजुकेशन डिपार्टमेंट सां मिली हेल्थ डिपार्टमेंट टे डिपार्टमेंट मिली या यूनिवर्सिटियूं जेके आहिनि जामाज़ असांजी मेडिकल उहे सभु मिली थर में को अहिड़ो प्लान ठाहियो न त सभु गॾिजी करे कमु कयो न्यूट्रिशन वारा न्यूट्रिशन कमु कनि हेल्थ वारा हेल्थ कनि यूनिवर्सिटियुनि जा डॉक्टर हुते मुंहिंजो अहिड़ो को प्लान बि तव्हां डॉक्टर आहियो मुंहिंजे ख्याल में करे सघो था थर खे अञा बहितर करे सघो था मुंहिंजी हिकिड़ी सोच आहे तव्हां मां हिकिड़ो ॿुधायां इन ते मुंहिंजी वर्किंग थियल आहे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि खे गॾु करे मूं आगा ख़ान जे डॉक्टर्स खे रिक्वेस्ट कई हिकिड़ी टीम मूंसां गॾु हली थर में तफ़सीली हुन जाइज़ो वरितो तफ़सीली हुननि जेको विज़िट करे जेकी ॻाल्हि कई त उन में जेके ऑन ग्राउंड सिचुएशन हुई जेके प्रीमेच्योर बर्थ लो बर्थ वेट बर्थ एक्सेक्सिया उन्हनि जा कमेंट्स चई त हिन वक़्तु सिर्फ़ु हेल्थ डिपार्टमेंट जे कमु करण सां इन्हनि खे नथो करे सघे मां तव्हांखे मां कयो उन खां पोइ ऐं लम्स जी टीम खे बि मुंहिंजी हिकिड़ी लेटर लिखियो उन्हनि खे कई त तव्हां पंहिंजी टीम हिकिड़ी एक्सपर्ट जी टीम मोकिले मूंखे कोई कंक्रीट हिकिड़ा प्लान ॾियो त असीं हुते कमु करे सघां उहे बि आउं तव्हां सां शेयर कंदुसि उन खां पोइ हेल्थ सेक्टर न उन में ॿिया सेक्टर्स बि काफ़ी आहिनि उन्हनि सभिनि खे गॾु करे कमु करे सघिजे थो हिकिड़े महीने में उहो प्रॉब्लम सॉर्ट आउट थियण जहिड़ा न आहिनि जेतिरे क़दुरु जिते मुसलसल कमु कजे जेतिरे क़दुरु हेल्थ डिपार्टमेंट जेकी आहे उहा एक्स्ट्रा एनर्जी असां यूटिलाइज़ करे असां चऊं था जेके उते प्रॉब्लम्स आहिनि उनखे असां एड्रेस कयूं ऐं मुंहिंजी नज़र में इहो चवंदुसि त हिकिड़ो बि ॿार न मरे बिल्कुलु पर इहा हिकिड़ी नेचर आहे ऐं नेचर सां विड़ी कोन थो सघां ख़ुदा जे फ़ैसिलनि खे कोन थो चए पर मुंहिंजी कोशिशि आहे मुंहिंजो पंहिंजो हिकिड़ो आहे त असीं इहो कोशिशि ऐं मां इहा बि हिकिड़ी गुज़ारिश कंदुसि महिरबानी करे उते जेके डॉक्टर्स वीचारा कमु कनि था उहे ॾाढा डिसहार्ट थियनि था पर जेकी फिगर मुख़्तलिफ़ चैनल जॾहिं सुबुह जो खोलियूं था ग़लति थियूं अचनि इन में डॉक्टर उते जेको महिनत करे पियो जेके कुझु अवेलेबिलिटी मिली आहे उहो मायूस थिए थो अच्छा मां थोरो मिनिस्टर साहिबु अॻिते वेंदुसि जीअं मेल न्यूट्रिशन जी ॻाल्हि था करियूं या खाद खुराक जी खोड़ रुगो थर में न पर सिंध जे ॿियनि इलाइक़नि में बि आहे तव्हांखे सॼी ॼाण आहे उनजे लाइ को तव्हां कोशिशि कयो पिया त ॿियनि इलाइक़नि में बि जीअं जेके हामला औरतूं आहिनि उनमें मेल न्यूट्रिशन खाद खुराक जी घटि आहे या ॿारनि में उन्हनि जे लाइ बि तव्हांजो बाक़ाइदा हिकिड़ो प्रोजेक्ट आहे पूरे सिंध में कंहिं बि बिल्कुलु उते वर्किंग में आहिनि न्यूट्रिशन जो सेक्टर इहो उते कमु कनि पिया ऐं आउं तव्हांखे ॿुधायां के अहिड़ियूं हॉस्पिटल हुयूं जिथे डिलीवरी जो इंतज़ामु कोन हुयो उन्हनि हॉस्पिटल खे बि फंक्शनलाइज़ कयो आहे ऐं माण्हुनि खे आउं अपील कंदो आहियां त बाबा ॿाहिरि पैसा ख़र्च न कयो हीअ सहूलियत तव्हांजी हॉस्पिटल में आहे ऐं हीअ वेरी फर्स्ट डे खां उन लेडी डॉक्टर्स खे हमला फ़ाइदो वठंदुसि तव्हां वटां मूंखे हिकिड़ो मौक़ो न मिलियो जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो हिकिड़ो विजन हो त मां सिंध जे अंदरि तमामु घणियूं DHTH जूं तमामु 100 अस्पतालनि जो प्लान जेको 2008 में तव्हांजो प्लान हूंदो तव्हांखे ख़बर आहे ठहियूं तक़रीबन 100 अस्पतालूं सॼी सिंध में ठहियूं उन में रूरल हेल्थ सेंटर आहिनि वॾियूं अस्पतालूं आहिनि ऐं उन में तव्हांजा 41 एमरजेंसी सेंटर मुख़्तलिफ़ ज़िलनि में आहिनि उहो प्रोजेक्ट जेको 2012 में कंप्लीट थियणो हो अञा ताईं न थियो मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं उहो जेको तव्हांजो विजन हो या तव्हांजो जेको पीपल पार्टी जो वॾो कमु हो उन ते तमामु वॾो ख़र्चु तव्हां करे चुका आहियो अस्पतालूं तक़रीबन कंप्लीट थी विया आहिनि उनखे जेकॾहिं फाइनल कयो त सिंध जे माण्हुनि खे सिहत जी सहूलियत न मिले उहो रुकिजी छो वियो उहो कंप्लीट छो न थियो त केॾो माण्हुनि खे दरवाज़े ते सिहत मिली आहे ॾिसो तव्हांखे उनजे बारे में ॼाण रुकियो न आहे बिल्कुलु ऐं उनखे ॾिसो ॻाल्हि ॿुधो जेसि ताईं पूरो कमु कंप्लीट नथो थिए तेसि ताईं रेवेन्यू कंपोनेंट जेको आहे उहो बाद में थींदो आहे पर किथे किथे जेको आहे रेवेन्यू कंपोनेंट खे बि ख़रीद कयो आहे काफ़ी इंशाअल्लाह ताला इन ते कमु हले पियो रुकियो न आहे बिल्कुलु जल्दी इन ते काफ़ी मीटिंग्स थियूं आहिनि चीफ मिनिस्टर साहिबु कुझु जेके हुआ मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट खे जीअं SNGD आहे पंहिंजो प्लान वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट आहे या प्लानिंग डिपार्टमेंट आहे या फाइनेंस डिपार्टमेंट आहे असां गॾिजी वेही करे
स्पेशली CM साहब जी हुन में काफ़ी इन ते कयो आहे, उनखे फंडिंग फुल स्विंग ते आहे, उनखे टारगेट ॾिना आहिनि त असांखे जल्द खां जल्द जेके नियर टू कंप्लीशन आहिनि या जंहिंमें 70% कमु थियल आहे उहो हिन फिस्कल ईयर में असांखे कंप्लीट करे मिलनि का असां इहो फैसिलिटी जेका पहुचाए सघूं। तव्हांजे दौर में मुंहिंजे ख़्याल में मूं जेको थोरो सर्वे कई त डॉक्टरनि जी प्रमोशन तमामु घणी थी, पोइ शायदि तव्हांजी कोशिशि हुई या सभिनी जी कोशिशि हुई या तमामु घणे अरसे खां रहियल आहे, तक़रीबन 1700 डॉक्टर प्रमोशन थी वई आहे, पर अञा बि कुझु डॉक्टर रहियल आहिनि। पर हिकिड़ो ॿियो बि उन में सुवालु कंदो वेंदुसि तव्हां गॾियल जबर जो, त 20 खां 22 ताईं या 22 खां 21 ताईं डॉक्टरनि जी बि 7% आहे, त उहे बि इन ग्रेड में वञनि, पर उहे 20 खां मथे न वेंदा आहिनि। त इन प्रमोशन में तव्हांजो वॾो किरदारु आहे, जेको 1700 डॉक्टर तव्हांजे इन थोरे अरसे में प्रमोट थी विया आहिनि। बाक़ी जेके रहियल आहिनि उन्हनि जे लाइ तव्हां कहिड़ा कोशिशूं करे रहिया आहियो त इन्हनि खे बि प्रमोट थियणु घुरिजे, त डॉक्टरनि जी मायूसी बि निकिरे ऐं वधीक अञा महिनत सां कमु कनि। सची थो ॿुधायां, अचण सां पहिरियों मूं इहो सोचियो त जेके ग्रीवियंसिस या जेके आहिनि डॉक्टर्स जा उन्हनि खे एड्रेस थियणु खपे, ऐं पर्सनली इन में इंट्रस्ट वरितो। जेके बि 17 खां 18, 18 खां 19 ऐं सची थो ॿुधायां इहे प्रमोशन्स थियूं, अञा बि काफ़ी असां वटि फील्ड ख़ाली आहे। 500 खां मथे रहनि था। ऐं हिकिड़ो आहे हेल्थ सेक्रेटरी जे हुन में जेको 17 खां 18 कंदो, 18 खां 19 में चीफ सेक्रेटरी वटि कंदो, ऐं 19 खां 20 जी जेकी प्रमोशन आहे उहो अख़्तियार चीफ मिनिस्टर साहब वटि आहे। अवां सम्झी सघो था त इन्हनि सभिनि लेवल ते मूं पर्सनल इंट्रस्ट वठी इहे सभु प्रमोशन करायूं आहिनि। हाणे बि मुंहिंजी रिक्वेस्ट आहे इहा ऐं वयल आहे त जल्द खां जल्द जेको आहे CM साहब खां बोर्ड 1 जी मीटिंग रखाए, जेके रहियल आहिनि उन्हनि खे 20 जी प्रमोशन ॾियारियूं। इहो ऐं मूंखे ॿुधायो, ऐं उन्हनि डॉक्टर साहिबाननि खां बि पुछो केतिरे अरसे खां उन्हनि जो प्रमोशन जो रुकियल हुयो, मूं उनखे एड्रेस कयो ऐं उन्हनि खे प्रमोट कयो। ऐं हर एंगल खां सोचींदो आहियां, जेतिरो हिकिड़े पब्लिक लाइ सोचां ओतिरो उन डॉक्टर्स लाइ बि मूंखे सोचणो थो पए त उन्हनि खे जॾहिं एड्रेस कंदासूं पोइ हुनखे असीं कोशिशि कंदासूं त उनखां कमु बि वठूं ऐं उनखे ॿुधाईंदासूं तुंहिंजा एड्रेस इशूज़ जेके आहिनि एड्रेस कया आहिनि, हाणे तोखे फील्ड में कमु करिणो पवंदो, तोखे महिनत करणी पवंदी। उन क्राइटेरिया में जेको डॉक्टर जो हिकिड़ो इमेज आहे त इंसानियत जी, दुखी इंसानियत जी ख़िदमत करणु, काफ़ी दफ़ा इहो कयो आहे ऐं मूं कोशिशि कई आहे एज़ ए मिनिस्टर उनजे लाइ कोशिशि आहे। पर इहा मुंहिंजी कोशिशि हूंदी आहे त मिनिस्टर थी डॉक्टर सां कमु कोन कयो आहे। जिथे वेंदो आहियां बीइंग ए डॉक्टर, मुंहिंजा काफ़ी क्लास फेलोज़ बि आहिनि ऐं चवंदो आहियां आउं तव्हांजो कलीग आहियां, मुंहिंजी कहिड़ी हेल्प करणु चाहियो था, जो असां हिकिड़े कलीग जी सूरत में हिकिड़ो एटमॉस्फेयर हिकिड़ो फ्रेंडली पैदा करे कोशिशि कई आहे। जिथे जिथे मूंखे ड्रास्टिक एक्शन खणणा हूंदा आहिनि उते खणंदो बि आहियां, पर मुंहिंजो हिकिड़ो आहे त फ्रेंडली माहौल में इन्हनि खे कमु वठिजे, जिथे वधीक मूंखे मिलियो आहे। EPI जेका रिपोर्ट आई आहे हाणे बि, त असां वटि जेको EPI जी रिपोर्ट इहा आहे त तमामु 30% या 40% खां वधीक ॿार वैक्सीन नथा थियनि। पोलियो बि उन में शामिल आहे, पर पोलियो असां अलॻि कयो आहे। मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इहो पोलियो, तव्हां छा था सम्झो, कहिड़ी तव्हांजे ज़हन में प्लान हुई जॾहिं तव्हां आयो त EPI खे मां कीअं इम्प्रूव करियां, तव्हांजो इन में को फ्यूचर प्लान या इनखे मां 80% कीअं खणी वञा, तव्हांजो प्लान छा आहे? मां इहो नथो सवाल करियां त उन में बिल्कुलु साइड बाय साइड ऐं ॿिनि रुखनि ते कमु कयो, ॿिनि डायरेक्शन में कमु कयो। वैक्सीनेशन जा प्रोग्राम आहिनि, हॉस्पिटल में आहिनि, वैक्सीनेटर वञे थो हिकिड़ो उते तालका हॉस्पिटल में या RSC सेंटर में, त उन्हनि ते इहा पाबंदी लॻाई त जेके तव्हां विज़िट ॾियो था यूनियन काउंसिल बेस ते, उते अव्हां खे उन ॻोठ में अव्हां विया आहियो त उन्हनि जा उन ॻोठ जे माण्हुनि जा या जंहिंखे तव्हां वैक्सीनेट कयो कम अज़ कम 3 सेल फ़ोन नंबर हुजनि, ऐं उन्हनि ते असां रेंडमली किथे बि कोई चूज़ करे फ़ोन करे पुछी था सघूं त बाबा तव्हां वटि वैक्सीनेशन वारो आयो, तव्हांजे ॿारनि खे टुका लॻा या न लॻा। इनिशियल स्टेज में इन ते वर्कआउट कयो, काफ़ी हद तक ल्यूकिनास बि मिलियूं, किथे जेको आहे ग़लति इंफॉर्मेशन बि मिली, किथे नंबर नोट कोन हुया। पर साइड बाय साइड USAID वारनि सां असांजी हिकिड़ी रिक्वेस्ट रखियल हुई, जेको कल्ह ई इन जो आगाज़ कयो आहे इंफॉर्मेशन सेल। इहो पूरी जेतिरी बि हॉस्पिटल्स आहिनि सिंध जूं, उन सिस्टम आधार ते जेको आहे मॉनिटरिंग कंदासूं ऐं उहो लाइव ऐं उन्हनि खे नज़र रखी सघिजे थी
त असां कीअं इन्ही खे EPI सेक्टर खे वैक्सीनेशन खे कीअं मां एज़ अ डॉक्टर तव्हांखां सवाल पुछंदुसि त 2 सुवाल अचनि था हिते। मां बि एज़ अ डॉक्टर जॾहिं वेंदो आहियां त हिकिड़ो त वैक्सीन नथो वञे या वैक्सीन न आहे या EPR सही कमु आहे, ॿियो या त छा वालदीन इंट्रस्टेड आहिनि त पंहिंजे ॿारनि खे वैक्सीन कराइनि? इहे ॿई पहलू गॾिजी करे इनखे जेको सो रेशो खे घटाइनि था। एज़ अ डॉक्टर तव्हां सम्झो था वालदीन जो बि इंट्रस्ट? बिल्कुलु वालदेन जो बि इंट्रस्ट हुजणु ज़रूरी आहे, पर जॾहिं इहो इंट्रस्ट असां घटि ॾिठो तंहिंजे करे इहे ई प्रोग्राम असांखे आहिनि त असांजी रेस्पॉन्सिबिलिटी आहे। डॉक्टर साहब 2 शयूं अहिड़ियूं आहिनि एज़ अ डॉक्टर एज़ अ मिनिस्टर हेल्थ तव्हांखे ॿुधाए बि वियो हूंदो त 2 तव्हां वटि अहिड़ा सुठा कंपोनेंट आहिनि जंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं तव्हां उन्हनि खे सुठो मोटिवेट कजो। हिकिड़ो LHWs जेके लेडी हेल्थ वर्कर आहिनि, ॿियो तव्हां कम्यूनिटी मिडवाइफ खे बि हिन वक़्तु सॼे सिंध में जेकॾहिं इहे ॿई पंहिंजी यूनियन काउंसिल पंहिंजी फील्ड में कमु कनि त मुंहिंजे ख़्याल में वैक्सीनेशन जो ख़ासि तौरु जेको मसइलो आहे या हेल्थ एजुकेशन जो मसइलो आहे उहो 70 या 80% ख़तमु थी सघे थो। इन तरफ़ तव्हांजो छा प्लान आयो? जॾहिं तव्हां आयो त मां इनखे कीअं इम्प्रूव कयां? तव्हांजो जेकॾहिं इन ते सुठो प्लान हुजे त मुंहिंजे ख़्याल में काफ़ी शयूं इन में हीट वेव बि कवर थी सघे थी, इन में VMR मसइला बि थी सघनि था, इन में तव्हांजी फैमिली प्लानिंग बि थी सघे थी, इन में ॿारनि खे टीका बि लॻी सघनि था, इन में फ़ौरन का जेकॾहिं का बीमारी आहे उहो माण्हू रेफर बि थी सघे थो। इन ॿिन्ही कंपोनेंट ते तव्हांजो फ्यूचर प्लान आहे को? फ्यूचर प्लान न आहे इहो रनिंग, ऐं फ्यूचर प्लान ते कोन वेंदुसि, रनिंग प्रोग्राम आहे। मूं हर जाइ ते इन खे विजुलाइज़ कयो आहे, ॾिठो आहे। मां तव्हांखे ॿुधायां अहम इन सेक्टर जो जे असां गुज़िश्ता अदवार में इन ते ईमानदारी ऐं सही तरीक़े सां कमु थियलु हुजे हा। मुंहिंजी वर्किंग इन ते डे 1 खां आहे ऐं पाण इन खे मॉनिटर बि कंदो आहियां ऐं पाण विज़िट कंदो आहियां। मूं सारो कुझु कढी वरितो आहे। तक़रीबन असांजो इहो उन वे में कमु थियलु हुजे हा, हर यूनियन काउंसिल खे प्रायोरिटी ॾेई इक्वलाइज़ तरीक़े सां उतां जूं लोकल खयूं आहे त मां सम्झां थो काफ़ी इन खे असां इन खे वॾी महिरबानी। डॉक्टर साहब तव्हां सां गॾु मैसेज छा हूंदो, पैगाम छा हूंदो डॉक्टरनि लाइ, आवाम जे लाइ? सिहत मिनिस्टर आहियो, तव्हांजो पैगाम मुंहिंजे ख़्याल में ॾाढो असरअंदाज़ रहंदो। ॾिसो सही, आऊं चवां थो त डॉक्टर जॾहिं असीं इन पेशे में वञूं था स्टडी जे टाइम में या जॾहिं असां पास आउट कयूं था, सची थो ॿुधायूं हर डॉक्टर इहो ओथ खणंदो आहे त असीं ख़िदमत कंदासूं। उन ख़िदमत जे जज़्बे खे जेको आहे असां अॻिते बि हलायूं। हिकिड़ो मसीहा पेशो आहे डॉक्टर जो, ॿिया के बि इदारा आहिनि उते ख़ुशि चको भलो माण्हू पंहिंजा कमकार खणी थो वञे, पर हेल्थ डिपार्टमेंट उहो आहे जिथे माण्हू ॾुख दर्द परेशानी तकलीफ़ में अचे थो। ऐं चवां थो अगरि डॉक्टर पंहिंजूं ख़िदमतूं सही तरीक़े सां ऐं उहो जज़्बो रखी अटेंड करे, मां चवां थो त इहो किथे बि सुवाल कोन पैदा थींदो त हिते खोट आहे डॉक्टरनि जी या हिते ही आहे। उहो जज़्बो सिर्फ़ु पैदा करिणो आहे ऐं डॉक्टर खे बि इहा ई मुंहिंजी रिक्वेस्ट आहे काफ़ी दफ़ा त उन जज़्बे सां कमु कनि, हिकिड़ो अजर हासिलु कनि। ऐं चवां थो इन फील्ड में जेको ईमानदारी सां ऐं जज़्बे सां कमु करे थो, अलाह ताला बि ॾिसे थो, उन खे अजर अलाह ताला ॾियण वारो आहे। नंबर हिकिड़ी ॻाल्हि। नंबर ॿी ॻाल्हि, मुंहिंजो पब्लिक खे बि इहो आहे मैसेज आहे त ख़ुदारा जेको कोएक्स वारो कॉन्सेप्ट आहे, जिथे वैक्सीनेशन जो सेक्टर आहे, जिथे हमला औरत जी लुक आफ्टर जो आहे, डिलीवरी आहे, ख़ुदारा उहे पंहिंजी रेस्पॉन्सिबिलिटी खे महसूसु कनि वैक्सीनेशन जे लाइ। जे कोई नथो पहुचे त हर जाइ ते इहे इंतिज़ामात आहिनि पंहिंजे ॿारनि खे बीमारियुनि खां महफ़ूज़ रखण जे लाइ। जे उहे बि पंहिंजो हिकिड़ो शेयर विझंदा त असां सम्झूं था जल्द खां जल्द इन्हनि मसइलनि ते क़ाबू पाए सघूं था। असां काफ़ी बहितर पोज़ीशन में जेके इंटरनेशनल जेके नॉर्म्स आहिनि, जेके इंडिकेटर्स आहिनि, उहे अचीव करे सघूं। वॾी महिरबानी डॉक्टर जाम मेहताब हुसैन ॾेहर साहब, तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असां सां गॾु। नाज़रीन, हेल्थ मिनिस्टर सिंध सिहत असां सां गॾु डॉक्टर जाम मेहताब हुसैन ॾेहर साहब असां सां गॾु, जेको असांखे हेल्थ डिपार्टमेंट जी ॼाण ॾियनि, जेके हुनजा फ्यूचर प्लान ॾाढा ज़बरदस्त लॻा मूंखे। जेके चई त मां डेंगी जे बाबति या हीट वेव जेके लास्ट ईयर बि आई या हाणे बि उन लाइ बि प्लानिंग आहिनि। ऐं ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि कई त जेके डॉक्टर ऐं अवाम गॾिजी करे महिनत कनि ऐं ईमानदारी सां कमु कनि। किथे डॉक्टर न आहे त कुझु अवाम बि महिनत करे वालदीन बि उते वञनि ऐं पंहिंजो इलाजु कराइनि, ऐं जेकॾहिं डॉक्टर बि ईमानदारी सां कमु कनि त असांजी हेल्थ इशूज़ जेके बि आहिनि उहे थर में हुजनि या सिंध में किथे बि हुजनि, उन्हनि खे असां सुहिणे नमूने सां कंट्रोल करे ऐं सिहत सभिनी जे दरबार ताईं पहुचाए सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोहर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।